बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद में क़ौमी शाहराह ते ट्रक ड्राइवर्स खां फुर। ड्राइवर्स जो क़ौमी शाहराह ते धरणो। सदर थाणे जी हद क़ौमी शाहराह ते मेहर शाह वटि हथियारबंदनि पारां ईंदड़ वींदड़ गाॾियुनि खे रोके फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ ड्राइवर्स बाईपास ते 0 पॉइंट वटि मज़दा ऐं ट्रकूं रोड ते बीहारे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जमील पठान, ख़ान पठान ऐं ॿियनि दाहींदे चयो त हथियारबंदनि रोड ते यरगमाल बणाए लखें रुपया फुर कया आहिनि। धरणे खे ख़त्म कराइण लाइ DSP सदर फैज़ मोहम्मद दायो सदर ऐं आबाद पुलिस साण करे मुज़ाहिरीन वटि ॻाल्हियूं करण लाइ पहुतो, पर मुज़ाहिरीन रोड खोलण खां इनकार करे छॾियो, जंहिं बाद गुड्स ट्रांसपोर्ट अॻवान ग़ुलाम रसूल बिरोही ड्राइवर सां ॻाल्हियूं करे रोड खोलरायो। तंगवाणी वासण कविता कुमारी अदालत में मज़हब तब्दील करण जो बयान ॾेई छॾियो। संदसि इस्लामी नालो उम्मे हिना बीबी आहे। उम्मे हिना बीबी खे पुलिस सख़्त पहिरे हेड सिविल कोर्ट तंगवाणी पेश कयो, जिते हुन 164 जा बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। पंहिंजी ख़ुशी सां 3 वॻनि में घरां निकिरी भरचूंडी शरीफ़ में इस्लाम क़बूल कयो आहे, जंहिं बाद अदालत हिना बीबी खे 3 ॾींहनि लाइ चाइल्ड सेफ हाउस सखर उमाणे छॾियो। वाज़े रहे त संदसि वारिसनि जो इल्ज़ाम हो त कविता खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब तब्दील करायो वियो आहे। बुरड़ी शाकरी में पोरियत ते कातिलाणे हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मामूली ॻाल्हि तां पोरियत विजय कोहली मथां पोढ़ो मला, अमीन मला समेत 7 ॼणनि पारां मुबैना तौर हमलो करे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ सिंध सभा जे अॻवाननि मुकेश कुमार, दानिश कुमार, अनवर कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन घुर कई त पोरियत मथां हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध सरकार जा तालीमी एमरजेंसी वारा अहवाल धूड़। हालाजो प्राइमरी स्कूल वाड़े में तब्दील। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ राहू में 1999 में तामीर थियल प्राइमरी स्कूल खे बासरन वाड़े में तब्दील करे छॾियो आहे, जिते बकरियूं गॾह ॿधल आहिनि। स्कूल में उस्तादनि जे न अचण सबबि मासूम ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल। स्कूल जे दर ऐं दरवाज़नि समेत समूरो फर्नीचर ऐं ॿियो सामान बि चोरी थी वियो। इलाइक़े वासियुनि सेक्रेटरी तालीम खां नोटिस वठी स्कूल खे बहाल करण जी अपील कई आहे। बडाणी में हद दख़लनि ख़िलाफ़ चौथे ॾींहं बि ऑपरेशन जारी। 20 खां वधीक घर ड्राहिया विया। आबपाशी अमले बडाणी शाख जे ॿिन्ही पासनि खां ऑपरेशन करे 20 खां मथे घर ड्राहे पट करे छॾिया। मुतासिर ॻोठाणनि अनवर अली बडाणी, अली गुल भुट्टो, हिम्मत अली ऐं ॿियनि ॿारनि समेत एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त असीं सदियुनि खां हिते आबाद आहियूं। इंतिज़ामिया असांजा घर ड्राहे असांखे बेघर करे छॾियो आहे। पैसा नेवज़ अमीरनि जा घर नथा ड्राहिया वञनि। हुननि अपील कई त अझो ॾिनो वञे। मटियारी में टैक्सी ड्राइवर्स जो टैक्सी स्टैंड लाइ एहतजाज। टैक्सी ड्राइवर्स हाफ़िज़ साले मेमन, रहीम समेत जो आशिक मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में टैक्सी स्टैंड न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। संदन चवण हो त केतिरनि ई सालनि खां ज़िलई हेडक्वार्टर में स्टैंड न हुअण सबबि टैक्सी ड्राइवर्स दरबदर आहिनि। मुस्तक़िल टैक्सी स्टैंड ॾेई परेशानी ख़त्म कई वञे। शहर की वेझो ॻोठ नओं कोट में बैटरी फाटण सबबि ॻोठाणे जे घर खे बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में ॻोठाणे मुमताज़ लाड़िक जे घर में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर मौजिब बाहि सबबि घर में बीठल मोटरसाइकिल समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। हुन DC घोटकी ऐं सरंदी वारनि खे मदद जी अपील कई आहे। घोटकी में शाहानी बिरादरी जो संगावती तकरार तां झेड़ो, औरत ज़ख़्मी। ॻोठ जाड़ो ख़ान शाहानी में थियल झेड़े जे नतीजे में माई सपूरां लठियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पई, जंहिंखे वारिस इस्पताल खणाया आया। औरत जे वारिसनि मौजिब बिरादरी जे बासरनि मोहम्मद उमर, मोहम्मद हसन, मोहम्मद याकूब शाहानी ऐं ॿियनि हमलो कयो आहे। मटियारी में हेल्थ सर्विसेज अस्पताल जे डायरेक्टर पारां 1 ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप सैयद शफ़क़त अली शाह जामोट, सैयद हसनैन शाह जामोट ऐं ॿियनि पारां लॻाई वई, जिते मुल्क जे मशहूर डॉक्टर्स मरीज़नि जो तिबी मुआइनो करे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं। मेडिकल कैंप में दिल, ब्लड प्रेशर, शुगर, जिगर, मादे ॿारनि जी बीमारियुनि, चमड़ी, ॾंदनि, हॾियुनि जे माहिर मर्द तोड़े औरत डॉक्टर्स मुफ़्त चेकअप करे दवाऊं पिणु ॾिनियूं। कनकोट सिविल अस्पताल में DC पारां डायलिसिस सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर एहसान अहमद दहाणी पारां डायलिसिस वार्ड जो इफ्तिताह कयो वियो। DC मुनवर अली मिठियाणी चयो त डायलिसिस वार्ड अवाम लाइ हिकु बहितरीन तोहफ़ो आहे। हर वक़्तु कोशिशि हूंदी आहे त अवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो वञे। पंजाब वासिन छोकिरी घरां निकिरी मीरवा जे नौजवान सां पसंदि जो परिणो करे छॾियो। बहावलपुर ज़िले सां वास्तो रखंदड़ मुस्माद मुसर्रत आराई घरां निकिरी मीरवा जे ॻोठ नूर मोहम्मद आराई वासी नौजवान इफ्तिखार अली आराई सां खैरपुर में वकील मोहम्मद हनीफ लाशारी मार्फत परिणो करे छॾियो आहे। नारी मौजिब माइट कारो करार ॾेई क़तल करणु चाहिनि था, जंहिं ख़िलाफ़ खैरपुर सेशन कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे। धारो इंतजामिया जो नेशनल हाईवे ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन। मुदाख़लत ते नौजवान गिरफ़्तार। ऑपरेशन AC मीरपुर साकरो सज्जाद अबड़ो ऐं DSP साकरो कादिर ख़ास ख़ैली जी निगरानी में कयो वियो, जिते रोड ते क़ाइम रेढ़ियूं, संदुल, मुर्गनि जा पिंजरा खणाया विया ऐं केतिरा ई कच्चा दुकान ड्राहिया विया। AC मूजिब किथे बि गैर क़ानूनी तौर दावतूं करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।
पंगरियो पुलिस की कार्रवाई, शराब जी भट्टी ते छापो, 1000 लीटर कच्चो शराब हथ, जवाबदार गिरफ्तार। SHO गुलाम कादिर सरकी गुज्जे इतला ते मलाह पाड़े में कार्रवाई कंदे 1000 लीटर कच्चो शराब हथ करे जवाबदार मुमताज़ मलाह के गिरफ्तार करे वरतो। SHO मौजिब 3 जवाबदारनि खिलाफ 2 धार केस दाख़िल कया विया आहिनि। सुल्तानकोट भरसा बिजली के टावर लाइ सामान खणी वेंदड़ ट्रैक्टर कल्टी, 5 पोरियत ज़ख़्मी। हमायूं रोड ते बिजली जा टावर हणण लाइ सामान खणी वेंदड़ ट्रैक्टर कल्टी थी पियो। नतीजे में जावेद अहमद, सलीम ऐं इमरान समेत 5 पोरियत ज़ख़्मी थी पिया, जिन खे शिकारपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।